अच्छा हिते जेको आहे उहो असांखे ॿ रेशोज़ मिलियल आहिनि। हिकिड़ो रेशो मिलियल आहे x/y जेको आहे 3:4 ऐं ॿियो रेशो असांखे हिते मिलियल आहे y/z जेको रेशो आहे 2:5 2:5 ऐं पर असांखां वरी जेको पुछा थो करे उहो चवे थो त x/z छा थींदो, यानी x/y मिलियल आहे, y/z मिलियल आहे। असांखां वरी पुछा थो करे त x/, हितां x खणंदासीं ऐं हितां जेको आहे उहो z खणंदासीं। x/z जेको आहे उहो छा थींदो। हाणे x/z कढण जे लाइ सभ खां पहिरियां असां हिनखे छा चवंदा आहियूं, असां हिनखे चवंदा आहियूं कंटिन्यूअस रेशो। कंटिन्यूअस रेशो पहिरियां हिन जो कंटिन्यूअस रेशो कढूं त उहो केतिरो थींदो, त पोइ ई असांखे जेको आहे उहो x/z मिली सघंदो। तो कंटिन्यूअस रेशो कढण जे लाइ असां वटि हिते आहिनि टे टर्म्स, हिकिड़ो आहे x, ॿियो रेशो आहे y, टियों टर्म आहे z। x ऐं y हिननि ॿिन्हिनि जो जेके असां रेशो खणूं त उहो आहिनि 3:4 ऐं y/z खणूं त उहे आहिनि असां वटि 2:5। हाणे कंटिन्यूअस रेशो कढण जे लाइ पाण छा कंदासीं, हिकिड़ो रूल आहे, उहो रूल कहिड़ो आहे त हिन जो जेको फस्ट टर्म आहे उहो हिन जे सेकेंड टर्म सां मल्टीप्लाई थिए। ही फस्ट टर्म ऐं ही सेकेंड जेके आहिनि इहे ॿई पाण में मल्टीप्लाई थियनि ऐं हिन जो जेको ही फस्ट जेको टर्म आहे इहो हिन जे सेकेंड टर्म सां मल्टीप्लाई थिए। तो हाणे अचो त पाण ॾिसूं त x/y/z जेको आहे उहो कहिड़ो थो निकिरे। ऐं 3 खे जेको आहे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं त इहो थींदो 6 रेशो 4 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं त इहो थींदो 8 ऐं 4 खे 5 सां मल्टीप्लाई कंदासीं त इहो थींदो 20। हाणे हिननि टिनी में जेका असां कॉमन शइ नज़र थी अचे उहा नज़र थी अचे त टिनी ते जेको आहे 2 जो टेबल लॻे थो। हिन ते 2 जो टेबल जेको आहे उहो 3 टाइम्स, हिन ते 2 जो टेबल 4 टाइम्स ऐं हिन ते 2 जो टेबल 10 टाइम्स। हाणे पाण ॾिसूं त ही x आहे, ही y आहे ऐं ही z आहे। असांखां घुरियो अथई x/z, जेकॾहिं x/z पाण कढूं त x हितां 3 ऐं z/10 जेको असांजो रिक्वायर्ड रेशो मिली वियो x/z। आई होप जेको तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं का बि ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त कमेंट करे पुछा कयो।